नाज़रीन बुलेटिन में अहम ख़बर शामिल करे रहिया आहियूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ परॾेही फंडिंग केस जो 30 ॾींहं में फ़ैसिलो करण वारो हुकुम अदालत में चैलेंज करे छॾियो आहे। पीटीआई जे जनरल सेक्रेटरी असद उमर इस्लामाबाद हाई कोर्ट जे परॾेही फंडिंग केस जो 30 ॾींहं अंदर फ़ैसिलो ॾियण वारे हुकुम ख़िलाफ़ साॻी अदालत में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराए छॾी आहे। वाज़िह रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे परॾेही फंडिंग केस जो 30 ॾींहं में फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो आहे, जंहिं ते इलेक्शन कमीशन पीटीआई परॾेही फंडिंग केस जे रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणीअ जो फ़ैसिलो कयो आहे। नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर अहम ख़बर खां आगाह कंदा हलूं त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ परॾेही फंडिंग केस जो 30 ॾींहं में फ़ैसिलो करण वारो हुकुम अदालत में चैलेंज करे छॾियो आहे। पीटीआई जे जनरल सेक्रेटरी असद उमर इस्लामाबाद हाई कोर्ट जे परॾेही फंडिंग केस जो 30 ॾींहं अंदर फ़ैसिलो ॾियण वारे हुकुम ख़िलाफ़ साॻी अदालत में इंट्रा कोर्ट अपील दाख़िल कराए छॾी आहे। वाज़िह रहे त इस्लामाबाद हाई कोर्ट इलेक्शन कमीशन खे परॾेही फंडिंग केस जो 30 ॾींहं में फ़ैसिलो करण जो हुकुम ॾिनो आहे, जंहिं ते इलेक्शन कमीशन पीटीआई परॾेही फंडिंग केस जे रोज़ाने जी बुनियाद ते ॿुधणीअ जो फ़ैसिलो कयो आहे।